कंबर में रोज़ाना कोशिश डिजिटल रोज़ाना कावश KTN न्यूज़ जे सिंध में धारिया नामंजूर जे सिरे हेठि क्रिकेट ग्राउंड में वॾे अंग में मुख़्तलिफ़ फ़िकिर सियासी समाजी तंज़ीमुनि शहरियुनि ॿारनि क़ौमी वेस ओॾे गॾु थी क़ौमी गीतनि ते झुमिरियूं हुयूं। जॾहिं त सिंध में धारिया नामंजूर जे सिरे हेठि क्रिकेट ग्राउंड खां हिकु वॾी रैली कढी जेका गर्ल्स बॉयज़ हाई स्कूल मीरो खान रोड शोधा चौक खां थींदो भुट्टो चौक ते एकता जलसो मुनक़िद कयो, जंहिंखे सैयद मुजाहिद हुसैन शाह बुखारी, कामरेड नज़ीर अहमद तुंजो, कामरेड अयाज़ हुसैन बुरड़ो, भाऊ दुर्महमद बुरड़ो, सद्दाम हुसैन गोपांग, शाहजहान कलोड़ो, वकील माजिद खासकेली, अली मोहम्मद खोसो, वाजिद गोपांग, फ़हीम गोपांग, मोहम्मद रमज़ान मुगेरी, हबीब रहमान चजड़ो, मोहम्मद उस्मान बुरड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध में धारिया नामंजूर जो रोज़ाना कोशिश अख़बार कोशिश डिजिटल वक़्ताइतो स्लोगन ॾिनो आहे। हिननि चयो त धारियुनि खे नेकाली ॾियाराए वसीलनि मैदनियात क़ौमी वरसनि पंहिंजे दरिया जी मालिकी करे सिंध मां बदअमनी बेरोज़गारी लाक़ानूनियत मंशा जो ख़ात्मो कराए सिंध खे ख़ुशहाल बणायूं। हिननि चयो त रोज़ाना कोशिश अख़बार कोशिश डिजिटल रोज़ाना कावश अख़बार KTN न्यूज़ जंहिं हमेशह सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जहिड़ोकि सिंध में ॿिटो निज़ाम, सिंध खे विरहाइण जी साज़िश, सिंधु मां कैनाल कढणु, कारूं झड़ ते कब्ज़ो करे विकिणणु, डैम ठाहिणु, वधंदड़ बदअमनी, सिंध जे अवाम सां थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ते संदनि वकालत जो किरदारु अदा कंदे वास्तेदार अमलदारनि ऐं इदारनि ताईं उन्हनि जो आवाज़ पहुचाइण जो भरपूर किरदारु निभायो आहे। हिननि चयो त कोशिश ग्रुप खे सलाम पेश कयूं था, जंहिं सिंध ते हर ॾुखे वक़्त ते सचाई ऐं बहादुरी सां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। आख़िर में हिक ॿिए खे भाकुर पाए एकता ईद जूं मुबारकूं ॾींदा रहिया। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदादकोट।